बल्ला चौ चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब थका त न आयो ओ मूंखे हमेशह नकली याद ईंदो आहे जो हाणे अॼु आऊं ॾाढो थकल आहियां ऐं मुंहिंजे ॻाल्हाइण मां बि महसूस करियो था हमरा को हुजे यारी रखे इज़राइल सां इज़राइल खे चई जेॾी महिल न हकीम हो जंहिं माण्हू जी ज़िंदगी जा ॾींहं पूरा हुजनि तूं मूंखे अॻु में ॿुधा त हुनजो इलाज करियईं मुंहिंजो नालो थींदो शोहरत थी पवंदी जंहिंजी हयाती हुजे हुनजो इलाज करियां इज़राइल जे पेरां थी बिया न सम्झ त हमरा जो ख़ैर सेरांदी वारो वरी 2 ॾियारा हलंदो जेको मरीज़ अचे अस्पताल में ही ॾिसे त इज़राइल पेरां थी बीठो अचे हाणे इहो होम कोन बचंदो हाणे आख़िरकार हकीम डॉक्टर माण्हू इलाज कंदे कंदे बीमार थी पाण किरियो खट जे मथां हीअं जो अखियूं खोले त इज़राइल बीठो आहे पेरां थी हाणे इहो पेरां थी आयो त ख़ैर कोन्हे हीअं सठ ॾेई खट ते हीअं पियो पेर हेॾां मुंहुं हेॾां सठ ॾेई पेर कई हेॾां मुंहुं कई हेॾां वरी ॾिठई इज़राइल हिन पासे वरी पेर कई हीअं मुंहुं कई हीअं हाणे पियो न खट ते फिरे घर वारनि ॾिठो सॼी ज़िंदगी डॉक्टर हो माण्हू जा बि इलाज कई हाणे आउं सम्झां थो त मरीज़ थी वियो आहे ज़हनी मरीज़ सो हुनखे ख़बर वीचारे खे नथी पए ठलो पियो खट ते फिरे उन्हनि छा कयो रस्से में ॿधोसि काबू ठलो पियो फिरे त ॿधी छॾी जंहिं ॿधऊं हाणे इज़राइल में हुनजो रूह कब्ज़ करे डॉक्टर नियारे जे इज़राइल तुंहिंजे माण्हू जो कोन हुयसि 5 माराए आऊं पवां खे कीअं झलक कोन ॼाणे खुसा गुठ में साईं गुलाम मोहम्मद खे ख़बर हुई चई अलहमदुलिल्लाह हाणे त फसायो हाणे अचूं था त हर दोस्त तो चाहे त साईं घटि में घटि 2 कलाक 2.25 कलाक तकीर करे आऊं कोशिशि कंदो आहियां त 2.25 कलाक ॻाल्हायां बि सही जो मुंहिंजो पंहिंजो ज़ौक़ हूंदो आहे पर अॼु थोरी थकावट आहे अगरि अॻु में दुआ घुरी छॾियां त पोइ नाराज़ न थिजो अल्लाह साईं बाहाजी गुलाम क़ादिर अब्दुल क़ादिर वारनि जी महफ़िल खे पंहिंजी पाक बारगाह में क़बूल फरमाए ॾाढी भली महफ़िल ठही आहे ऐं आऊं चवंदो आहियां त सर्दीअ जी मौसम में हीअं जमात न थके हीअं न सम्झिजो त भा अब्दुल क़ादिर वारनि जो कमाल आहे साईं गुलाम मोहम्मद वारनि जो या फ़कीर गुलाम नबीअ जो कमाल आहे न हेड़ी भली महफ़िल थींदी तॾहिं आहे जॾहिं नज़र आमिना जे लाल जी पहुचंदी उतां खां नज़रे करम थिए त पोइ हेड़ी भली महफ़िल थींदी आहे हाणे हज़रत उमर जे लाइ महबूब दुआ घुरी मौला उमर इस्लाम में अचे सुबुह भी दुआ शाम भी दुआ होॾां अबू जहल छा कयो जो पंहिंजा साथी रफ़ीक गॾु करे हिकिड़ी मीटिंग कोठाई त कहिड़े तरीक़े सां इस्लाम जी तबलीग खे रोकियो वञे माण्हू ॾींहों ब ॾींहुं कलम पढ़ंदे रसूलुल्लाह जी गुलामी में दाख़िल पिया थियनि कंहिं चयो त नबीअ खे मुल्क बदर करायो वञे त हिकिड़े चयो अदा अहिड़ी ग़लती न कजो महबूब जे लहजे में ॾाढी मिठास ॾाढो प्यारो ॻाल्हाइण हुन नबीअ जो हे अरबनि जा माण्हू सख़्त आहिनि पर अजम जे तरफ़ हलिया विया भली का पकी रियासत ठही पवंदी न इहा ग़लती न कजो थी पोइ ॿिए चयो त तव्हां क़ैद में रखायो कि क़ैद में रखाइण को सवलो कोन्हे हे नबी जा गुलाम पंहिंजूं जानियूं ॾेई छॾींदा मोहम्मद जो वार वांगुरु थियण न ॾींदा ही हिकिड़ो पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदो त पोइ वरी चवंदो भला हाणे हीअं करियो इन नबीअ खे अलियाज़ु बिल्लाह उन्हनि जी जेको नज़रो क़त्ल करायो वञे शहीद करायो वञे न नबी हूंदो न उनजी तबलीग हलंदी न माण्हू दीन इस्लाम में दाख़िल थींदा चवण इहो कमु करे त करे केर सभिनी चयो त मके में हिकिड़ो जवान आहे जंहिंजो नालो उमर आहे 1000 माण्हुनि जी ताक़त रखण वारो उमर अञा इस्लाम जे दामन में न आयो आहे बसि उनखे ॾियो अबू जहल वॾी इनाम ॾियण जी कोशिश कई कंहिं चयो त पंहिंजी न्याणीअ जो संग ॾियां उमर खणी जेॾी महिल सवार थियो आहे अॻियां मदीने वारे साईं जो उम्र वॾी हुई पर बलनि खां वधीक मज़बूत ये उमर केॾा चवे थो अॼु वञा मुसलमाननि जे नबी मोहम्मद मुस्तफ़ा खे क़त्ल करण हुनजो ईमान ॾिस फरमाईंदो आहे त आशिक़ वह सन घणो कातिल जा हमेशा हेरा
लतीफ चए कया फिराक अपने चिकन चाक तब आह न सलीन आए पर ईमान जो गुलामाने मोहम्मद जान देने से थे ये सर आए यार आए इसकी परवाह नहीं यारो माशिका जी उमर मुझे महबूब जला एड़ी गलती मथा पेरी खबर कढ जो तुझे घर में तुझी भेण ऐं तुझो भई कलमो पढ़ी उन महबूब जे में दाखिल आहिन सैयदना उमर अञा कलमो इस्लाम जे दामन में न थियो वा उन खबर पई त मुझे उन दिल पर न पढ़ियो आहे खबर में पंहिंजे घर आयो अल्लाह करीमन करीमन जी ज़ात जो गुलाम हज़रत सैयदना हज़रत उमर ऐं भेणाए खे पाक जी तालीम कयो ऐं आहियां त आरज़ू में कुरान हो जाए हर परचम से ऊंचा परचम इस्लाम हो जाए अदा पंजन बच्चन के कुरान जी तालीम पढ़ाए जे अज उमर जी भेण ऐं भेणायो भई कुरान पढ़ी रहा आहिनि हज़रत उमर ॿाहिरां कावड़ में आयो दरवाजे जे मथा अंदर कुरान जी तिलावत थी हले बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तॾे तर्जमानी कंदो आ त सेवा कर समझ जी उजित जर वहे थो जाल सव सहे बहन सीर में माणिक मोती लाल जे मासो मिले ई माल त पुजारा पुर थिए कुरान जी तिलावत पे हले ऐं कुरान मालिक जो ओ ला रैब किताब आहे जंहिंजी तिलावत करण वारो अल्लाह से उन जे मथा करम केतिरो थो करे हिंदुस्तान मां हिकिड़ो कुरान पाक शाया थींदो तर्जुमे वारो मुख्य उन जो नालो हिन वक्त याद कोने जॾहिं इब्तिदा हिफ़्ज़ कंदा हुआसीं शहर छछजान खान में उन जे मथा मथा हिकिड़ो वाक़ियो लिखियल हो अॼु बि मूंखे यादि आहे उन में लिखियल हो त हिंदुस्तान में को माण्हू वफ़ात करे वियो उन जो घर खण जे लाइ क़ब्र खण जे लाइ माण्हू जेॾी महिल क़ब्रिस्तान में आया हीअ जो क़ब्र पिया खणनि पासे वारी क़ब्र खे धक लगण सां मिट्टी किरी हे जो हेठि न्यारे ॾिसनि उन क़ब्र में जेको मुर्दो आहे उन जो बदन भी सलामत आहे कफन भी सलामत आहे ऐं क़ब्र में गुलाब जे गुलनि जी खुशबू ऐं सुरहान पई अचे यारो सुन्नी तॾहिं चवंदो आहे त मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता ज़मीन मैली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मैला जंहिंजो अक़ीदो आहे चओ मोहम्मद गुलामों का कफन मेला नहीं होता और मोहब्बत कमली वाले से वो जज्बा है सुनो लोगो ये जिस मन में समा जाए वो मन मैला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता हैरत में कब्र वारो केर आहे कब्र भी पुरानी बोसीदा कब्र ऐं मुर्दो सलामत आहे कब्र में खुशबू ऐं सुराना उन निशान करे छॾियो हाणे पुछा करण लॻा त इहो केर आहे कब्र वारो ख़बर पई त मुंहिंजा जेके रिश्तेदार आहिनि उन्हनि में रुगो हिकिड़ी कुराड़ी माई साहब बस उहा उनजी घरवारी बेवा उहा ज़िंदा आहे इन चो त उन खां पुछा कजे आया जो माई साहब तुंहिंजे घरवारी जो कहिड़ो अमल हो माई साहब जो मुंहिंजो घरवारो ॿाराड़ी जो रहण वारो हो बज़ाहिर का उनजी का अहिड़ी नेकी कोन हुई अहिड़ो को अमल कोन हो त
ची नन असा के बुधाए ची एतरो जरूर आहे मुझो घर वारो सुबह जे टाइम ते जेडी मल नमाज फजर पढ़ी मोटंदो हो न असा जे घर में कुरान मजीद रखियल हो खणंदो हो अनपढ़ियल मानू हो कुरान के खणंदो त खिन मा लुक वही पवंदा रोई चवंदो हो कलाम पाक के खोले हर सिट जे मथा ही अंग रखी चवंदो है अल्लाह ओ पढ़ियल त न आया पर जेको लिखियल आ सच लिखियल आ जेको लिखियल आ सच लिखियल आहे यारो अनपढ़ियल थी करे मालिक जे कलाम के खोले असा पढ़िया लिखिया थी करे कुरान मजीद जी तिलावत न करियूं ऐं चवंदा पंहिंजे गिरेबान में झाती पयो हथ नथो खणाया पर सोचो त रमज़ान मुबारक गुज़रियो आहे ही रबीउल अव्वल शरीफ जो महीनो गुज़री वियो रबीउल सानी आहे घणा कुरान पाक जा खत्म असां पढ़ी वरता आहिनि सोचे त ॾिसो आखिरकार ज़िंदगी कीअं पई गुज़रे 5-5 कलाक फेसबुक के ॾियण जे लाइ तयार आहियूं यूट्यूब हुजे अलाह व्हाट्सएप हुजे उन्हनि दोस्तनि सां राब्ते लाइ मोबाइल जे ज़रिए कॾहिं अधु कलाक कलाम मजीद खे ॾींदो कुरान पाक जी तिलावत कर हिते भी वक्त लगंदो अॻियां भी मुक़द्दर चमकी पवंदो त उन माई साहब चयो मुंहिंजो घर वारे जो इहो अमल हो बस हर सिट जे मथा अंग रखी चंदो अल्लाह जेको लिखियल आ सच लिखियल आहे कोई कब्र खण वारा था चवन माई साहबा तोखे भी मुबारक आ तुझे घर वारे के मुबारक आ अल्लाह से उन जो अमल एड़ो कबूल कयो अज उन जी कब्र में जन्नत जी सुरहान गुलाब जे गुलन जी खुशबू जन्नत जी सुरान जन्नत जो हवाऊं आहिनि यारो कलाम मजीद वो मालिक जो लारत किताब हां उमर फारूक आयो अंदर भेण ही भेण आयो भई कुरान मजीद पे पढ़न बाहर आयो दरवाजे ते धक हई दरवाजो खोलण में देर थई उमर फारूक कावड़ में अची करे जो धक हयो अज दरवाजो खुलियो वा सोनो उमर घर जे अंदर दाखिल थियो छा ॾिसे त हजरत उमर फारूक जी भेण उन साहबी रसूल के भी लिकायो वा पंहिंजे भाउ के भी लिकायो आहे चवे थी मां जाना त उमर जाने हजरत उमर घर जे अंदर आयो चवे तो भेण हिय मूं केड़ी गाल बुधी आ तव्हां पंहिंजे आबाओ आजदाद वडन वारो दीन छड़े करे यतीम मोहम्मद जो कलमो पढ़ियो आहे हजरत उमर जी भेण थी चवे हाओ भा असां उन दिलबर नबी जो कलमो पढ़ियो आहे उन महबूब जी गुलामी में आया आहियो उमर फारूक के कावड़ आई अज पंहिंजे भेण के मारण शुरू तो करे अदा मारे मारे करे थकजी पयो वा उन जी भेण जी ज़बान ते अहद अहद जी सदा जारी आहे उन जी भेण जी ज़बान ते कलमो जारी आहे उमर तो चवे भेण उन महबूब जो कलमो पाण छॾे दे हजरत उमर फारूक तो चवे भेण तुंहिंजे मथा मुसीबतन जा पहाड़ टूटी पवंदा तकलीफन जा पहाड़ टूटी पवंदा हजरत उमर फारूक जी भेण थी चवे त भा अज मूंखे धमका न मूंखे डिजार न हीअ तमाम मुंहिंजी हिकड़ी जान आहे पर जेतिरा मुंहिंजे बदन जे मथा वार आहिनि अगर अल्लाह मूंखे एतिरियूं जानियूं अता करे वारे वारे उन महबूब जे कलमे जे मथा कुर्बान कंदी वञा ये हिकड़ी जान आहे पर जेतिरा बदन जे मथा वार आहिनि अगर अल्लाह एतिरियूं जानियूं अता करे वारे वारे उन महबूब जे नाले जे मथा कुर्बान कंदी वञा बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तॾहिं तर्जमानी कंदो वा त जे मुंहिंजे हिन मथे ते कोड़े हुअन के पार वारे वारे वठिया सिसीअ खे सवार तद भी तंद तवार मूं मथा हूं मंगणा उमर मारे मारे करे थकजी पवे भेण रसूलुल्लाह जो कलमो न छड़े बेटाई फरमाई दुआ त असल आशिकन यार सिंदुरन सांढण न कम सव सिरन खां अगरो संदो दोस्तान दम पोई हलो ऐं चम घुरिया घोट मोहम्मद ता उमर मारे मारे करे थकजी पयो
आखिरकार सोचण लगो पुछा कई भेण उन महबूब में तवा छा ॾिठो वा हज़रत उमर फारूक जी भेण थी चवे अता तो मुसलमानन जो नबी लजपाल मोहम्मद करीम ॾिठो नाहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो जिन हुस्नो जमाल ॾिठो उनी बानन पंहिंजो आंगरियूं कपियो आहिन पर जिन दिल भर नबी जो दीदार कयो अल्लाह अल्लाह हिक उर्दू जे शायर तर्जुमो कयो तो हुस्न यूसुफ और है ताहा का जलवा और है माहे किना और है मोहरे मदीना और है तूर और महराज के किस्से से होता है आया अपना जाना और है रब का बुलाना और है और मुफ्त भी लेते नहीं आशिक हयाते खिज़र को एक बार जीना और है मर मर के जीना और है भेण छा तव्हां ॾिठो अचे तो महबूब ॾिठो न हज़रत उमर जी अखियुनि में लुढ़क वही आया अला थोड़ी देर अॻियां तव्हां कहिड़े कलाम जी तिलावत करे रहिया हा हज़रत उमर फारूक जी भेण थी चवे इहो मालिक जो कलाम आहे जेको उन दिलबर नबी जे क़ल्ब अतार जे मथा नाज़िल थींदो आहे चवे तो मूंखे ॾियो त पढ़ी ॾिसां हज़रत उमर फारूक जी भेण थी चवे त ही मालिक जो वो लाराइब कलाम आहे जिन जे लाइ हुकुम आहे त ला यमस्सुहु इल्लल मुतहरून इनखे उहो हथ लाए जेको पाक हुजे पलीत इंसान कलाम मजीद खे हथ नथो लाए सके अगर एड़ी हालत में आ तो कोशिश करे कलाम पाक जो अदब करे बगैर वजू भी कलाम पाक के हाथ न लाए जे अगर छुए तो मथा खां अगर परौणी वगैरह चढ़े लाए तो पो बगैर वजू जे हाथ लाए सके तो पर अदबन कोशिश कजे इन्ही के कोशिश कजे त हथ न लाए जे पाक हुजे तो पो हथ लाए जे इन्नमल मुशरिकून नजस कुरान तो चवे तो मुशरिक पलीत है हज़रत उमर फारूक जी भेण थी चवे भा यो कलाम तोखे मिलंदो न जो तू पाण पढ़े वो भेण छा करे कि पेरी वेंजी गुस्ल कर कपड़ा नवा बदली कर पो भी कलाम तोखे दियो न था असि पढ़ूं था तू वेही करे बुध हज़रत उमर फारूक लिबास बदली कयो बाहर निकतो वा हज़रत खुबैब कुरान जी तिलावत तो करे पढ़े तो ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितशका यासीन वल कुरानिल हकीम केडी माल तो पढ़े अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ये कुरान पढ़ंदो वने न उमर जे अखियुनि मां लुढ़क पिया वञनि ज़ारो कताब रोइण लॻो ईअं गिची में ॻारो थो पाए चवे तो पंहिंजी भेणाईअ खे वठी हल इन महबूब जे मथां आऊं भी कलमो पढ़ां इन महबूब जी गुलामी में दाखिल थिया कुरान ॿुधंदे बदन में लफ़्ज़ो तारी थी वियो अखियुनि मां लुढ़क लॻा आऊं चवंदो आहियां छो न उमर जी दिलि नरम थिए जो दुआ दिलबर नबी जी आहे मदीने वाले साईं उमर घुरी वरतो वा हज़रत उमर फारूक गिचे में ॻारो पातो अज महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जी दरबार जे तरफ हलण शुरू तो करे हुजूर दारे अरकम जे अंदर मौजूद आहिन 39 मुसलमान उन वक्त कलमो पढ़ी करे इस्लाम जे दामन में आया हा अल्लाह अल्लाह हज़रत उमर फारूक दरवाजे ते जेडी माल आवाज दिनो अंदरा का आवाज आयो केर चवे तो उमर हज़रत अमीर हमजा हाथ में तलवार
तलवार खणी अज दरवाजे जे मथा आयो चवे तो उमर नेक इरादे सां आयो वा त वाह न त अज उमर जे ला सुठी कान थींदी जेडी महिल दरवाजो खुलियो हजरत उमर जी अखियुनि में लुड़क आहिनि दिलबर नबी जी दरबार में आयो अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हान देर न करियो मूंखे कलमो पढ़ाए पंहिंजी गुलामी में दाखिल फरमायो बेटा ई घोट रहमतुल्लाह अलैह तने तर्जमानी कंदो आहे त पाए पांद गिचीअ में अता अंगण जे ब अचन अव गुण आए बकचाइयो ढोलिया ढकण थी ढक जन पोतोले लख हुजन तब मां प्यो ॾिजन में धरा उमर कलमो तो पढ़े उन खां बाद में अल्लाह अल्लाह अज़ानू अल्लाह अल्लाह नमाज़ू थियण लॻियूं उहो उमर जेको हेॾे शान मान मर्तबे वारो मदीने वारा साईं था फरमाइनि त उमर अगर आऊं तोखे पंहिंजी जान खां वधीक प्यारो न आहियां तुंहिंजो ईमान मुकम्मिल न आहे महबूब हथ रखियो चए तो आका हाणे जान खां वधीक प्यारो आहीं हुज़ूर फरमाइनि था अला न या उमर उमर हाणे तुंहिंजो ईमान मुकम्मिल आहे अदा हुज़ूर जी मोहब्बत पंहिंजे सीने जे अंदरि पैदा करियो मदीने वारे साईं जा सच्चा पक्का गुलाम बणजी पओ हां अचो कुरान पाक जे अंदर रब फरमायो तो कुल मुजा महबूब तू चओ इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह जे चाहियो था त मां रब अवां सां प्यार करियां फतबिऊनी मदीने वारे साईं जी ताबेदारी करियो महबूब सां प्यार महबूब जी गुलामी मदीने वारे साईं जे कद लगी पओ अदाही 1000 सालन जे लगभग अरसो गुजरे पयो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी के चवां तो त माण्हुनि खे साल खां पहिरियों पंहिंजो बाबो विसरी थो वञे अज भी असां पीरन जे पीर दिल पर दस्तगीर जे जिक्र जी महफिल था सजायूं इन जे करे जो पीरान पीर पंहिंजी जिंदगी रसूलुल्लाह जे तरीक़े जे मथां गुज़ारी महबूब जी शरीयत जे मथा अमल कंदे कंदे जे जवान जी जिंदगी गुजरी पो हसनी ऐं हुसैनी सैयद लिया ऐं साईं जे ला हाणे हिकड़ी ॻाल्हि जे काॼाऊं बयान थो करियां जी तवजो हुजे जॾहिं मदीने वारा साईं महराज वारी रात महराज ते पिया वञनि हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारा इहा रिवायत बि साईं आंदी आहे त जॾहिं मदीने वारा साईं महराज वारी रात महराज ते पिया वञनि अज तमाम मखलूक हेठ है मुझो दिल पर नबी मथी है चओ सुभान अल्लाह अर्श ते मुझो सजन मेराज मारण पियो वने तो असा नालायकन खे अज रंग लाइण पियो मदीने वारा साईं महराज वारी रात महराज ते पिया वञनि ब पखी आहिनि जेके हुजूर जे बिनी पासा खां उडरिया हिकड़ो उडरी करे अर्श जे कुंगरे जे मथा वेही रहियो बे पखी जी अञा पई परवाज़ हले ऐं महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात महराज वारी रात जॾहिं खुदा जे अर्श अज़ीम जे मथा कदम रखियो न दिल में ख्याल आयो हुजूर खे त हजरत मूसा कलीमुल्लाह तोर सीना जबल ते ईंदो हो आवाज आयो फखला अनलैका ऐ प्यारा कलीम पंहिंजी जुती लाहे आ ये वादी मुक़द्दस बरकत वारी जगह आहे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो दिल में ख्याल आयो त हजरत मूसा कलीमुल्लाह तोर सीना जबल ते जुती लाहे मदीने वारा मीर ही तोर सीना जबल ना खुदा जो अर्श अजीम आहे महबूब जुती लाहिण जो इरादो कयो एतरे में अल्लाह जो अर्श अजीम लुडी वयो लुडी करे अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जॾहिं खां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात मां अर्श खे पैदा फरमायो रब नूर वारी कुर्सी रखी मो अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हेॾो वॾो वज़न मां अर्श जे मथां अॼु इन जे बदले मूंखे का मज़दूरी मिले रब फरमायो अर्श घुर छा थो घुरी उन ॾींहुं हाणे मूं अर्ज़ कयो त मुंहिंजा
मुंहिंजा मौला अॼु बि का बि शइ नथो घुरां जॾहिं तुंहिंजो महबूब महराज वारी रात महराज ते अचे पोइ मदीने जो साईं पंहिंजी जुती न लाहे मां अर्श जे मथां जुती पाए पोइ कदम घुमाए चओ सुभान अल्लाह जे दिलबर नबी जी नालायन खुदा जे अर्श अजीम जे मथा महबूबन करीमन जी जात बाबरकात के अर्श अर्ज कयो मुंहिंजा महबूब मूं त तुंहिंजी नालायन तुंहिंजी जुती मालिक जी जात बाबरकात खां घुरी वरती आहे अॼु मदीने वारे साईं पंहिंजी नालायन पंहिंजा कदम खुदा जे अर्श अजीम जे मथा रखिया ओ खोसा ॻोठ में रहण वारो मुंहिंजे महबूब जा आशिक़ो मां अवां जी तवज्जो तो चाहिया बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह जे रुह मुबारक दाह कई तमा जे ही जाते ही तब पानी बारो चल जी हुज्जत हो तपनु से मुंह कमीनी आके ई हो जा पाइन पैर में ते जुती ना जेही पो विसारे वेही तिनके चिनके किया रहा बेटा यार उस तो करे मौला मुके अब्दुल लतीफ बनाए करे पैदा न करी हां सिंध जो शायर सूफी बनाए करे पैदा न करी हां नाने रसूलुल्लाह जी नालायन जुती मुबारक बनाए करे पैदा करी हां तमा भेटाई भी इन बहाने तुझे अर्श जो दीदार करे वो नालायन हो जहां मदीने वाले साईं जी अदा को भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह दाह तो करे कू कथो करे हां हिय तो अजड़ा करे तबारो चल बानी बानी छोरी छड म छपर पोपरो कंदियस पुनल जो ला पोरो कंदियस पुनल जो मिया मत भरी दियस पानी पानी छोरी छद म छपर पदियों शाह लतीफ चमिया भेट जो घोट लतीफ चे लालो लाल लतीफ चे इंदमो आर्याणी आर्याणी छोरी छड में छपर इन कूक का सवा कोई इलाज कोने मदीने वाले साईं पंहिंजा कदम रखा अन हुजूर जे बिन्नी कुलन का बनूर वारा पखी एकड़ो अल्लाह जे अर्श जे कुंगरे जे मथा बे पखे जी परवाज़ पई हले साईं पूछो मौला अज तमाम मखलूक हेठ इज़राइल भी हेठ जिब्राइल भी हेठ मिकाइल भी हेठ इसराफील भी हेठ हे ब पखी के रहन एकड़ो अर्श जे कुंगरे जे मथा वेही रहियो बे पखी जे ना पई परवाज़ हले बारी ताला जे तरफा आवाज आयो मुंजा महबूब जेको अर्श जे कुंगरे जे मथा वेही रहियो वा इहो तुंहिंजो उम्मती गौसुल आलमीन गौस बाउल हक ज़करिया मुल्तानी जो रूह मुबारक जे पखी जी अञा पई परवाज़ हले इहो पीरन जे पीर जो रूह मुबारक आहे जे दस्तगीर जे रूह जी परवाज़ महबूब ॾिठी वो अब्दुल कादिर जीलानी परवाज़ कंदे मदीने वारे साईं जी बारगाह में अजे हिय पयो अजड़ा करे त कदम मुहिंजो परे वनी पहुतो कदम मुहिंजो परे वनी पहुतो अञा मंसूर आ ओरे कदम मुहिंजो वो किथे ईसा रोहुल्ला किथे नूह नजीउल्ला किथे ईसा रोहुल्ला किथे नूह नजीउल्ला ओ किथे मूसा कलीमुल्ला किथे मूसा कलीमुल्ला अन्या कोई तूर आ ओरे कदम
कदम मुहिंजो पर वनी पहुतो इलाही नूर आ ओरे कदम मुहिंजो। वो अब्दुल कादिर जीलानी बगदाद वारो साईं अल्लाह सी हेडो मकाम भी दिनो जमंदे जाम भी आहे। ऐं पो साईं उन दौर में त मदद फरमाइंदा हा पर अज भी जेको बगदाद वारे पीर के सदड़ा करे न उन जे सदण में देर आ मुझे मुर्शिद जे पेचण में देर न आहे। पक्को मुरीद हुजे सदे दिसे पंहिंजे मुर्शिद के। अज भी लाहौर जे अंदर जेका वडी लाइब्रेरी मौजूद है पाकिस्तान जी उन्हीं में इहो किताब आहे जिन जे अंदर पाकिस्तान की तारीख लिखियल है। उन्हीं जे अंदर इहो वाक्य भी लिखियल आहे सच्ची साईं जी करामत। तो कंहिं दौर में राजा रंजीत सिंह गुजरियो हुआ सिख उन्हीं जो दौर हो। उन्हीं जे दौर में मुसलमान ऐं सिखन जा घर अक्सर करे के वाणिया उन्हनि जा घर गॾु हूंदा जीअं जंडो जंडे सां मिलियल हुजे। अॼु भी किथे किथे ईअं माहौल हूंदो आहे। ईअं माहौल हो हे पासे में सिख जो घर हिन पासे में मुसलमान जो घर। मुसलमान जेको हो रोजानी जो सुबह मां घर जे ॿाहिरां निकिरंदो हो न हीअं जो सिख जे घर में नज़र पवंदी हुई। सिख जी नई नई शादी थी हुई उन जी घर वारी हसीन हुई नज़र जो पई त दिल ॾेई वेठो। हाणे माण्हुनि जी आदत थी चुकी आहे छल न को कपिड़ो ॻाढ़ो किथे टंगियल ॾिसे हरू भरू नज़र खणी ॾियार पंहिंजे नज़रनि जी हिफ़ाज़त करे। अल्लाह जो ख़ौफ पंहिंजे सीने जे अंदर रखियो वञे नज़रूं झुकाए करे हलंदा करियो। पर्दो जेको आहे मर्द वास्ते औरत वास्ते ॿिन्ही जे लाइ हिकिड़ो ई हुकुम आहे जो हज़रत सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीका हुजूर जी बारगाह में मौजूद हुजे। साहिब रसूल हज़रत अब्दुल्लाह इब्न मक्तूम जेको अखियुनि खां नाबीन हो महबूब जी बारगाह में मदीने जे साईं फरमाए त आयशा अर्ज़ करण लगी जी या रसूल अल्लाह पर्दो कर। अर्ज़ करण लगी आका ही त अखियुनि खां नाबीन आहे। मदीने जे साईं फरमायो हू नाबीन आहे तव्हां नाबीन न आहियो। यानी अखियुनि जो पर्दो जरूरी आहे इंसान जे लाइ जिंदगी सुहिणी गुज़री पवंदी। अल्लाह जी ज़ात बाबरकात साईं तव्हांखे हया वारी अखियूं अता फरमाए अदब भी नसीब फरमाए खौफ़ खुदा भी नसीब फरमाए। हाणे हुन मुसलमान जी रोज़ानी जो नज़र पवे हाणे इंतजार में हो त को वक्त अचे इन सिख जी घरवारीअ खे गुनाह जी दावत ॾिजे उनखे वक्त न पयो मिले टाइम न पयो अचे। हिकु दफ़े ईअं थियो आहे जो सिख पंहिंजी घरवारीअ खे पाड़े में के रिश्तेदार हा उन्हनि जी दावत ते वठो पियो वञे। जेॾी महिल झंगल मां सिख ऐं सिख जी घरवारी गुज़री रहिया आहिनि ही नाले मात्र मुसलमान घोड़े जे मथां सवार थी अॼु सिख जे पासे खां गुज़रण लॻो। चवे तो सिख ही छा थो करी तूं मर्द आई पर तुंहिंजी घरवारी औरत आहे या नाज़ुक आहे कमज़ोर आहे। तूं भले पंध अच यार मां तुंहिंजो पाड़ेसरी आहियां तूं पंहिंजी घरवारीअ खे मूंसां गॾु घोड़े जे मथां सवार कर त मां वठी वञा तोखे बाद में तो अची खणा। सिख पंहिंजी घरवारीअ खे चयो त ही मुसलमान ॾाढो सुठो माण्हू आहे पंहिंजो पाड़ेसरी आहे तूं इन सां गॾु सवार थी अॻियां हल मां पोयां पंध तो अचां। उन सिख जी घरवारी हीअ मुसलमान जी अखियुनि में निहारियो शरारत खे समझी वई चवण लॻी सिख खे हिन मुसलमान जी नियत आऊं सही न पई ॾिसां ऐं इन सां गॾु घोड़े जे मथां सवार न थींदी हुअसि। सिख वीचारो कमज़ोर माण्हू उन ॾिठो मथां का दुश्मनी थी पवे उन पंहिंजी घरवारीअ खे चयो न न ही मुसलमान पंहिंजो पाड़ेसरी ॾाढो भलो माण्हू आहे तो अॻियां सवार थी हल मां पोयां तो अचां। सिख जी घरवारी चयो घरवारा अगर तो जिद कयो आहे हिन मुसलमान खे चओ त मूंखे ज़ामिन ॾे उन खां बाद में ऐं सवारी करण जे लाइ तयार आहियां। मूंखे ज़ामिन खपे। उन मुसलमान चयो त माई साहबा हिकिड़ो तुंहिंजो घरवारो ॿी तूं चयो ऐं चोथों माण्हू आई कोन ज़ामिन किथां ईंदो तुंहिंजो घरवारो त चवे पियो न त गॾु वञ ज़ामिन किथां अचे। माई साहबा आहे त वाञाणी पर चवे थी मूंखे ख़बर आहे मुसलमान यारी वारे पीर खे ॾाढो मञीदा आहिनि
उन अब्दुल कादिर जीलानी के जे पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो यारियों भी कंदा आइन उन बगदाद वारे साईं के सदड़ा भी कंदा आइन सुल्तानुल आरिफीन सुल्तान बाहो रहमतुल्लाह अलैह तने फरमाई दुआ त बगदाद शहर दी क्या निशानी उचिया लमिया चिरा ओहो तन मन मेरा पुरजे पुरजे जीवे दर्जी दिया लीरा उन्ना लीरा दिगल कपनी पाकर मैरल सा संग फकीरा ओ बगदाद शहर दे टुकड़े मगसा बाहो मैं कर सा मीरा मीरा हाँ सर्दी जी मौसम में तो सफा थकरी पिया समझा तो गाल के साईं मुखे चो तो 11:30 बजे दुआ घुरजो 11:30 हींअर थी गया तव्हां घड़ी में ॾिसी वठो जाने इजाजत हुजे तो गाल पूरी करियां न तो दुआ घुरां इजाजत आहे कुछ ॾींहंनि था कुछ अञा बि चवंदासीं न सभु भला त मथे खणी जो सुभान अल्लाह सभिनी जे तरफ़ां इजाज़त आहे अन बगदाद वारे साईं की मूंखे ज़मानत ॾे ज़ामन जे पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी हाणे हूअ नाले मात्र मुसलमान हाणे किथे रहियो बगदाद किथे रहिया असीं पाकिस्तान में माई साहब आऊं तोखे ज़ामन ॾियां थो हीअं माई साहब जे घर वारे खे धक हणी तलवार हणी उनखे ज़मीन ते किराए माई साहब के घोड़े जे मथा सवार थो करे हां जंगल जे तरफ जड़ी मतलब घोड़ो हलण लगो उन माई साहब जी अखन में लुड़कदारो कतार वही रहा हा बार बार मुड़ी मुड़ी करे पई दिसे उन टाइम ते ओ मुसलमान तो चवे जेको नाले मात्र मुसलमान चवे तो माई साहबा तो जो घरवारो जख्मी आए वो जमीन ते किरी पयो वा वो तुंजी मदद जे ला हान न पहुंचंदो माई साहबा थी चवे मुसलमान मुखे खबर आ त मुजो घरवारो न पहुंचंदो पर आऊं इन जे करे पई मुड़ी मुड़ी करे दिसा मुझे ज़ामिन ॾाढी देर कई आहे ओ जंहिंजी ज़मानत ते घोड़े जे ला चढ़ी करे सवार थई हुयो उन ज़ामिन ॾाढी देर कई आहे उनखे मुड़ी मुड़ी करे पई ॾिसां माई साहबा सरड़ा पई करे हीअं पई अगड़ा करे त हलिया ओ हलिया हलिया ओ हलिया मुंहिंजी वाहरा अची कर जान जीलानी ओखिया में कर मुझी मदद महबूब सुभानी पो बगदाद वारे वट पुन्यो दर्द भरियो दाऊं पो तो सुनिया पोह तो सुनिया हूँ छो पई रोई माई कर अहवाल तो बानी ओखिया में कर मुझी मदद महबूब सुभानी बगदाद वारे साईं के सरला पई करे सुर धनासरी जे अंदर भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह यारो भेटाई तो भेटाई आहे जेको न मने तेंजी रब भेटाई आहे समझो था साईं शाह अब्दुल लतीफ हे जो बाहर निकता सिर सजदे में रखे हे जो सजदो डिगो थियो मता मिट्टी वरी वरी साईं शाह हबीब गोले पियो तो बच्चे ॾियारा गुजरी चुका आहिनि पुट ॾिसण में नथो अचे अब्दुल लतीफ ख़बर न आहे केॾां वियो गोलींदो ॿकराड़ खां पुछा कई
ॿी त ख़बर कोन्हे हिते हिकिड़ो माण्हू सिर सजदे में रखियो उनजे मथां मिटी वरी वई आहे मथां अची बीठो त अंदरां खां भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह सुभान रब्बी जलाल सुभान रब्बी जलाल यारो मालिक जो ज़िक्र एड़ो मज़े वारो आहे ज़िक्र कजे वरी जो मालिक जे तरफां जवाब मिले उन जवाब जो जेको लुत्फ आहे उन जो नशो लहंदो ई कोन्हे बेटा मालिक जे ज़िक्र में मथा जवाब पिया मिलन लबैक या अबदी ही पयो चवे सुभान रब्बिल आला साईं शाह भी मथा बीठो तो पाण फरमाई त घुली घुली हवा लटी लोड़ लतीफ जो मथा का साईं शाह भी बचयो अंदरा भेटाई तो चवे त पई खणे पसा पसण कारण करी साईं मिट्टी लाए पहुंची है जान हल घर पंहिंजी संजी शाह अब्दुल लतीफ भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह वठी जो बिस्तरे ते किरियो त यको निंड में जी इन खां त पोते सुठो सिर सजदे में हो वठी जो घर आयासी त यको निंड में हाणे मैं त सुता उठी जाग निंड न कजे एतरी तो जो भायो यो मांजा दी जो माग सुल्तानी सुहाग पुट निंडू कंदे न मिले ही छा तो करी सुतो पयो आई बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह जेडी माल साईं शाह हबीब जो बेत बुधो पाण तो फरमाए त बाबा तन तस्बी मन मणियूं दिल दंबूरो जिन तंदू जे तलब जो से वहदत सर वजन वहदहु ला शरीक लहु ओ इयो राग रगन पुसताई सुहन निंद इबादत तन जी उन बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तर्जमानी कई साईं शाह हबीब साईं बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह उन माई साहबा जे बदरा सुर धनासरी जे अंदर माई साहबा रोई करे सदा पई करे त मुझे जामन ॾाढी देर कया बेटाई तो चवे त मीरा शाह मदद कर अज दाह सुनी दादी आहिए अब्दुल लतीफ जो हसनी तो हादी बादशाह बगदादी अज कर का मुहार मुरीद साईं हाशिम शाह मटियारिन वारे तॾे तर्जुमो कयो आ त दिल दस्तगीर खे को सवाली सॾ करे हकल में हाशिम शाह चए यार वेलो वीर वरे पोतोणे हुजे पंध परे तब कंदो व मुहार मुरीद ॾे भाई साहब ने जी छलो पई दिसी केर कोन मोटींदो जी मुखे खबर आ घर वारो कोन ईंदो पर मुझे जामन ॾाढी देर कई एतरे में दुनिया रे हिकड़ो शख्स आहे जंहिंजे चेहरे ते निकाब वो घोड़े जे मथा सवार आहे आयो वा माई साहबा ऐं उन नाले मात्र मुसलमान जे करीब पहुतो अज तलवार जो वार थियो वो मुसलमान कटजी करे जमीन जे मथा किरियो आहे माई साहबा के उन शख्स घोड़े जे मथा सवार करे वरी वापस उन जे घर वारे वट वठी आयो वो घर वारो भी सही सलामत बन्यो आहे उन टाइम ते माई साहबा अदड़ा थी करे त क़िबला तवा केर आहियो हिन दुखे टाइम ते तवा असां जी मदद कई आहे पीरान पीर पंहिंजे चेहरे तां निकाब हटायो पाण फरमाए लगा माई साहबा पेरी असां के जामिन थी करी हाण पुछे थी तमा केर आहिया ओ अब्दुल कादिर जीलानी जिनजी जमानत ते तो घोड़े जे मथा सवारी शुरू कई हुई यारो वो बगदाद वारो साईं अगर हिन टाइम ते केर सलाह करे उनन जे मथा भी मेहरबानी थी पवंदी आ पो सुन्नी हेड़ियो जिक्र जो महफिलों कराए बगदाद वारे पीर जी यारी शरीफ जी महफिल कराए पो हिया अदड़ा कंदो आहे त बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे सब चो बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे जिलानी बगदाद वारे पीर जे करे जिलानी बगदाद वारे पीर जे करे ओ बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे ओ आयो दीवाना सुबहानिया जा हाय सुबहानिया जा अब्दुल कादिर जीलानिया जा
हाय जीलानीअ जा माफ़ मुश्किलों कंदो रब मीर जे करे बेड़ा थींदा हाय हाय बेड़ा थींदा पार दस्तगीर जे करे बज़ार अल्लाह साईं अॼो की महफ़िल खे पंहिंजी पाक बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए न कंदे बि पोणा 2 कलाक जे लॻभॻि इन फ़क़ीर गुफ़्तगू कई आहे हाणे पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र बि अवां जे अॻियां थियो पर फत बि हुनी मदीने वारे साईं जी ताबेदारी करियो महबूब जी गुलामी जो पटो गिची जे अंदर पायो 5 वक़्ता नमाज जा पाबंद बणिजी पओ ऐं पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करियो अब्बे अम्मा खे राज़ी करियो साईं भी हुकुम कयो आ ऐं चवंदो आहियां माण्हू मूंखे चवंदा आहिनि त साईं दुआ करियो त मदीने वञो हेड़ियूं भलियूं महफ़िलूं बि थींदियूं आहिनि अर्ज़ना बि कंदा आहियूं पर आउं चवंदो आहियां त हेड़ी महफ़िल ॿुधी पोइ जेॾी महिल घर मोटी वञी सुबुह शाम को वक़्तु मिले ये जीजल अमर जे कदमनि ते पंहिंजा हथ रखी पोइ अमर खे चओ अमर जे कदमनि ते पंहिंजा हथ रखी पोइ अमर खे अर्ज़ना कर कीअं त अहिड़े दिल सां दुआ कर मिठड़ी अमा वनी मुल्क मदीने जो घिटियों घुमा एड़ी दिल सा दुआ कर दा अमर दुआ कंदी ना बेड़ो ही पार थी पोखण हथड़ा खुदा दे मन भाग वरे ओ दिल को मोहम्मद कान करे ओदे सारो जो अखिन सा याऊं ठरे बी कान अथम का दिल में तमा एड़ी दिल सा दुआ कर यारो मुर्शिदन के बि चवंदो आहीं पीरन फकीरन के चवंदो आहीं उस्तादन के दुआन जे लाइ चवंदो आहीं कॾहिं हीअ जीजल अम्मा जे अॻियां हीअ झोली झले पोखड़ा कर त झली तुंहिंजे अॻियां जीजल झोली अथम अॼु ख़ासि ख़बर तोसां खोली अथम पोइ घणो रोशन चए दिल रोकी अथम घुर हाणे दुआ वञी चाठ चुमा एड़ी दिल सा दुआ कर वालदा खां दुआ वठो इंशाअल्लाह मदीने पाक जो दीदार थी पवंदो मुझे किबला साईं मोहतरम हाफिज गुलाम मोहम्मद साहब जो हुकुम तो बाशार ये भी पढ़ी वठा मौला मदीनू देखार ओ भली मार लहन ओ जागा खड़ी जा वो पानी अरब शरीफ जो है मदनी मुखे प्यार ओ भली मार लहन हो जागा खड़ी जा चवामी पुत खड़ी सीरा समुंड जी हाय आमद जाम ओकार ओ भली मार लहन हो जागा खड़ जा वो अदियोशा लतीफ चे मदनी मोहड़ो देखार अरबी मोहड़ो देखार ओ भली मार लहन हो जागा खड़ जा या नबी सलाम अलैका या रसूल